नाज़रीन क्रिकेट सां शौक़ रखंदड़नि लाइ अहम ख़बर आहे। T20 वर्ल्ड कप जो ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड विच में इफ़्तिताही मैच शुरू आहे। ऑस्ट्रेलिया पारां न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ टॉस खटे पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयो आहे। ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं। क्रिकेट खे चाह रखंदड़नि लाइ अहम ख़बर आहे। T20 वर्ल्ड कप जो ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड विच में इफ़्तिताही मैच शुरू थी वियो आहे। ऑस्ट्रेलिया पारां न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ टॉस खटे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। T20 वर्ल्ड कप जो ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड विच में इफ़्तिताही मैच शुरू कयो वियो आहे। ऑस्ट्रेलिया पारां न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ टॉस खटे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। T20 वर्ल्ड कप जो ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड विच में इफ़्तिताही मैच शुरू थी वियो आहे। ऑस्ट्रेलिया पारां न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ टॉस खटे फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। जी नाज़रीन, क्रिकेट जे चाहींदड़नि लाइ अहम ख़बर आहे। T20 वर्ल्ड कप जो ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड विच में इफ़्तिताही मैच शुरू थी वियो आहे। ऑस्ट्रेलिया पारां न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ टॉस खटे पहिरियां फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। T20 वर्ल्ड कप जो ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड विच में इफ़्तिताही मैच शुरू थी वियो आहे। जी नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया। T20 वर्ल्ड कप जो ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड विच में इफ़्तिताही मैच शुरू कयो वियो आहे। ऑस्ट्रेलिया पारां न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ टॉस खटे पहिरियां फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। जी नाज़रीन, हम वक्त असां लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स जो तजिया निगार मीज़ान राही। जी अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सबसे पहले तो आपका बहुत बहुत शुक्रिया, आपने धरती टीवी को अपना वक्त दिया। सर अच्छा सर, तव्हां ॿुधाईंदा हलो T20 वर्ल्ड कप जो ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड विच में इफ़्तिताही मैच शुरू थियो, अवां जो छा चवण हवाले सां? हाँ, आउं बुनियादी तौर ते इहो सम्झां थो त ऑस्ट्रेलिया जी जेका कंडीशन आहे उन में जेके वार्म अप मैच वग़ैरह इन खां पहिरियों सभिनी इन्हनि खेॾिया आहिनि ऐं अॼु जेको स्पेशली जेको मैच आहे पंहिंजो न्यूज़ीलैंड ऐं ऑस्ट्रेलिया जो, उन में मुसलसल जेका उते लीग वग़ैरह बि थियनि पियूं ऐं उते ॿिया मैचिस बि फर्स्ट क्लास जा या राउंड मैच जेके थिया उनखे ॾिसी ऐं इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त उतां जी जेका कंडीशन आहे उहा इलाही एशियन जेके विक्टूं आहिनि, एशियन जेके ग्राउंड आहिनि उन्हनि खां टोटली डिफरेंट आहे। ऐं जेकॾहिं न्यूज़ीलैंड जी ॻाल्हि कजे त उन में असां इहे पाकिस्तान ऐं इहा जेका ट्राई सीरीज़ ॾिठी उन में बि असांखे लॻो त एशियन टाइप उतां जूं विक्टूं आहिनि, पर ऑस्ट्रेलिया जे अंदरि जेको कंडीशन आहे उहो थोरी डिफरेंट हूंदी आहे, छो त उतां ग्राउंडनि में स्लोप हूंदो आहे ऐं ग्राउंड तमामु ड्रिघा थींदा आहिनि जंहिंमें 70-80 मीटर बाउंड्री हूंदी आहे। त एतिरो आसान न हूंदो आहे कंहिं टीम लाइ, स्पेशली बैट्समैननि लाइ, त उहो वॾी हिट कनि जीअं पंहिंजो एशियन कंट्रीज़ जे अंदरि एशियन पंहिंजो क्रिकेट जेको पंहिंजो हिकिड़ो स्टाइल आहे। ऑस्ट्रेलिया जी जेका ॿी अहम तरीन जेका ॻाल्हि आहे उतां जो जेको एटमॉस्फेयर आहे या उतां जी जेका क्रिकेटिंग कंडीशन आहे सो इलाही टफ आहे। बहरहाल अॼु जो जेको मैच आहे उहो असांखे कुझु न कुझु इहो सम्झाए छॾींदो त उते जी कंडीशन कीअं आहे, छो त ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड पड़ोसी मुल्क आहिनि, तंहिं करे इट इज़ वेरी डिफिकल्ट टू से त अॼु इन में केरु खटींदो। अच्छा मीज़ान, सुभाणे पाकिस्तान ऐं इंडिया विच में मैच थी रही आहे, उन हवाले सां तव्हां पाकिस्तान जी कारकर्दगी कीअं पिया ॾिसो? हाँ, मां इनखे ईअं थो ॾिसां त पाकिस्तान जी जेका बॉलिंग अटैक आहे, पाकिस्तान जी बॉलिंग तमामु बहितरु आहे। उन में यासीन शाह आहे ऐं शाहीन हाणे कमबैक कयो आहे ऐं उन में हसनैन ऐं शाहनवाज़ दाणी जो बि इहो जेको कॉन्फ्लिक्ट उन्हनि जो हले थो त शाहनवाज़ जेको आहे सो पंहिंजो इंजर्ड आहे ऐं उहो बैक इंजरी खां पोइ वरी वापसि थी सघे थो, इहे पॉसिबिलिटीज़ आहिनि। पर जेका हुन पासे जेकर असां 4 वॾा बैट्समैन ॾिसूं, रोहित शर्मा, राहुल आहे ऐं पंहिंजो विराट कोहली आहे ऐं हुन सां गॾु जेको उन्हनि खे सपोर्टिंग में हार्दिक पांड्या आहे, त माना तमामु बहितरीनु आहे। त पाकिस्तान जो बॉलिंग अटैक जेको आहे टॉप टू बॉटम इहो तमामु बहितरु आहे ऐं हुननि जी जेका बैटिंग आहे इहो तमामु स्ट्रांग आहे, तंहिं करे इहो चई नथो सघिजे। बहरहाल इहो तमामु बहितरु थींदो, ऐं सम्झां थो त इहो 60-40 मैच थींदो, माना 60% हिंदुस्तान ऐं इंडिया खे रखां थो,
छाकाणि त उन्हनि जी जेका बैटिंग आहे उहो शुरू खां हेठि ताईं वॾी हिट बि करे सघनि था, वॾी इनिंग बिल्ड बि करे सघनि था, पार्टनरशिप बि जोड़े सघनि था। जॾहिं त हिन पासे पाकिस्तान में अचूं था त उन में सपोर्टिंग रोल हिकिड़ो रिज़वान अदा कंदो रहियो आहे। जेसीं ताईं हुनखे कंहिं ॿिए एंड खां सपोर्ट नथी मिले तेसीं ताईं उहो फिनिश न करे सघंदो। तंहिं करे ॿ फॉर्म में हलनि था। टियों जेका असांजी मिडल ऑर्डर कोलेप्स पई करे पियो पोइ वॾे अरसे खां वठी हुन में शान मसूद जो कमबैक थियो आहे। उन बि जेके रन्सूं कयूं आहिनि तक़रीबन एशियन कंट्रीज़ जे अंदरि पाकिस्तान में फर्स्ट क्लास में हुन रन्सूं कयूं आहिनि। न्यूज़ीलैंड में वञी हुन 150 कयो आहे। ऑलरेडी हुन ते इहो प्रेशर आहे त उहो टेस्ट जो प्लेयर आहे या वनडे जो प्लेयर आहे, तंहिं करे उहो बि स्ट्रगल कंदो। ऐं इफ्तिखार आहे ऐं हुन सां गॾु जेको आहे सो ॿियो हैदर अली आहे। मां सम्झां थो त इंडिया जेका आहे उहा स्ट्रॉन्ग आहे हिन वक़्तु। ठीकु आहे, वॾी महिरबानी मीज़ान, अवां आज़ादी टीवी खे टाइम ॾिनो।